नंढड़ी साई खां पोइ हिकु भेरो वरी असां सिंधी ॿोली जे बाख़्तियार इदारे जे हिन स्टूडियो मां प्रोफेसर रुस्तम ख़ासकली साहब सां गॾु हाज़िर आहियूं। असांजी कचहरी जो सिलसिलो हले पियो ऐं सिंधू लिखत ते ख़ासि तौर ते उन निशानियुनि ते मोहरनि ते साईं जी तमामु ज़बरदस्त तहक़ीक़ आहे। यकीनन इहा तहक़ीक़ असांजे नौजवाननि ताईं आउं त चाहियां थो, मुंहिंजी ख़्वाहिश आहे त जीअं जो तीअं पहुचणु खपे ऐं नौजवान वरी उन्हनि ते वधीक बहस कनि, मुबाहिसा कनि ऐं उन ते सोचनि ऐं पंहिंजे इल्म ऐं अकुल जे आधार को नओं गस कढनि। ख़ुशी थींदी। असांजो ज़ाहिर आहे, इहो फ़र्ज़ु आहे त जेका तहक़ीक़ दुनिया में थी आहे उहा अहिड़नि मुदबरनि जे तवसुत सां, वास्ते सां तव्हां ताईं पहुचायूं। जी प्रोफेसर रुस्तम ख़ासकली साहब, पंहिंजी गुफ़्तगू हली। अच्छा, इन में हिकिड़ो ॿियो निशान आहे या हिकिड़ी मोहर आहे, हिकु सिंग वारो जेको जानवर आहे, इनखे तव्हां कीअं था ॾिसो? इन ते जेका फिल्म ठही आहे मुंहनि जो दड़ो, उन ते बि इन में बहस हेठि आयल आहे इहा मोहर। ॾिसो, असांजे जेको इंडस वैलीअ में जेके जानवर जूं ढगे जूं तस्वीरूं या हो न ढगे जो जेको तस्वर उन्हनि कयो हो त भई हिकिड़ो त ढगो ताक़त जी अलामत आहे। मां ॿुधायां थो त जेको शिवा जो भई डांद जो तस्वर हो त असांजो डांद जेको आहे सो भई एग्रीकल्चर जानवर आहे। सही। ऐं एग्रीकल्चर जानवर जे हुअण जे हिसाब सां असां हुनखे पंहिंजो नेशनल एनिमल चऊं था। सही। उन दौर में बि नेशनल एनिमल हो। ठीकु। छो त हर शइ असांजी में ॾांदो असांजो इस्तेमालु थो थिए। हर में बि ॾांदो इस्तेमालु थो थिए, गाॾीअ में बि ॾांदो इस्तेमालु थो थिए, ॿार ढोइण में बि ॾांदो इस्तेमालु थो थिए। वेंदे एतिरे ताईं चवनि था त जेको शिवा जे बैनर ते लॻल हो त उहो बि ॾांद जी तस्वीर हुई। वाह। हा, हाणे जेका ॾांद जी तस्वीर लॻल हुई त को ॾांद मज़हबी लिहाज़ सां कोन हो लॻल, उहो ताक़त जे हिसाब सां ऐं उनजी वफ़ाई जे हिसाब सां। बहितरीनु। हा, ऐं वरी जानवर जेके आहिनि सो जेके मुंहुं मोहरूं ॾिठियूं आहिनि त उन्हनि मोहरुनि ते जेको जानवर हिकु संग वारा चओ था त हिकु त अहिड़ो आहे त हुननि जानवरनि ते जेके अहिड़े तरीक़े सां फिट कयो आहे जो उन्हनि में को न को मतिलबु आहे। ज़ाहिर आहे। को न को मतिलबु आहे, को न को लफ़्ज़ आहिनि ऐं लिखत पंहिंजी जाइ ते आहे। प्लस उन जानवर जी जेका लुक आहे उन में बि जेको आहे सो कुझु भई मतिलबु समायल आहे। त हाणे हिकु जेको आहे, हिकु सिंग सां बि ॾांद त हुया, पर हाणे हिते जेको घणो थिए थो त इन में जेको रे जो तस्वर आहे त असां जेको हीअ रे कढूं था त उन रे जो बि उन तस्वर माना ॾांद में ॾिनो आहे, मोहर में, त हिनजी हीअ रे बि। कुझु मूं अहिड़ा लफ़्ज़ बि पढ़िया आहिनि जेके तव्हां ॾिसंदो त बिल्कुलु जेके आहिनि से जा पखीअ जी उनजी शिकिल आहे या वरी जानवर जी शिकिल कंहिं हिनजी आहे, उनजी आहे। ऐं कुझु वरी अहिड़ा आहिनि त ईअं ॾिसंदव त भई कंहिं अहिड़े जानवर जी शिकिल आहे जेको असां भई तस्वर कते जा गॾ हुआ या उठ हुआ या कोई हुआ, अहिड़े तस्वर जो बि आहे। ॿार ढोइण वारो जेको हुयो। हाणे इन्हनि में मूं हिकिड़ो टे पढ़िया आहिनि, टे उहे बिज़ाहिर तव्हां ॾिसंदव त जानवर आहिनि। सही। हाणे उन्हनि बिज़ाहिर जानवरनि में मूं जेके पढ़िया आहिनि त हिकिड़ो आहे त भई उन में इंदिरा जो नालो आहे, गाडेस इंदिरा, ऐं ॿियो जारा हंटर। वाह। ऐं टियों वरी जेको आहे सो इहो नंदी, जेको शिवा जो जेको ॾांद हो उहो उनजी घर जी संभाल कंदो हुउसि। हाणे तव्हां ॾिसंदव त इहे सफ़ा बिल्कुलु इन जा जानवर जहिड़ा आहिनि, पर उहा सिंधू लिखत आहे। जॾहिं तव्हां उनखे ट्रोड़े करे तव्हां पढ़ंदव ऐं बिराहिमी जा उन मां लफ़्ज़ कढी करे अखर मिलाए करे पढ़ंदव त असांखे पंहिंजे हिन में लफ़्ज़ मिलनि था। हाणे कुझु माण्हू जो भई जेका हर हिक जी पंहिंजी पंहिंजी सोच आहे, पर जेके मूं लफ़्ज़ हिन वक़्त ताईं जेके पढ़िया आहिनि मोहरुनि में
त अक्सरियत में उनजी जेकी लाड़ो आहे उहो वरी संस्कृत सां आहे। सही। उन संस्कृत सां उन जा लफ़्ज़ माना आहे उहो संस्कृत में वधीक मिलनि था, चाहे इन में रांद वारी सूरत में हुजनि चाहे कंहिं ॿी सूरत में हुजनि, पर इन्हनि जो लाड़ो इन तरीक़े सां मिले थो। त असांजी जेकी ॾिसो हींअर जेका हीअ इंडस लिखत आहे, हिकु त इहो आहे त भई मुंझारो इन में आहे त भई इन जो अल्फ़ाबेट किथे आहे। सही। ॿियो इन में इहो आहे त भई इहा कहिड़े क़िस्म जी लिखत आहे। सही। हाणे अल्फ़ाबेट जे हिसाब सां त ईअं आहे त भई अल्फ़ाबेट त असां इहा जेकी ब्राहिमी स्क्रिप्ट आहे उन जी मदद वठूं था। उन खां पोइ जेको लिखत जो तरीक़ो आहे उहो आहे लोगो सिलेबक। हाणे लोगो सिलेबक में ईअं थींदो आहे त भई हिकिड़े करेक्टर में भई उन जा जेके अखर आहिनि उहे मिलाए करे ऐं उनखे माना हिकिड़ी निशानी में मुख़्तलिफ़ लफ़्ज़ अची था वञनि। अच्छा, ॿियो वरी उहो आहे त हाणे भई माण्हू चवंदा भई त ब्राहिमी जेकी आहे त उहा उन में कीअं, हाणे ब्राहिमी वरी जेका आहे त उन में हिकिड़ो इहो आहे त आवाज़ असां कंप्लीट वठंदासीं। सही। आवाज़ असां कंप्लीट ईअं वठंदासीं त जेको रुगो ए जी निशानी हूंदी ऐं आॾो तव्हां कुझु बि न ॾींदोसि त उहा कंसोनेंट हूंदी। पर सिलेबक में इहो आहे त ऑलरेडी हर हिकु अखर सां ए शामिल आहे, वाविल। वाह। ए हर हिक सां शामिल आहे, वाविल उन सां। हाणे जॾहिं तव्हां इहो ए करे माना असां जीअं रुगो बे करे कुझु बि न ॾियोसि त मतिलबु न निकिरंदो, पर जेकॾहिं असां उनखे ए, ऐं इहो वरी सभिनी मञियो आहे। सही। जेके माहिर आहिनि त उन्हनि बि इहो चयो आहे त भई ब्राहिमी खे, ऐं जेको जेम्स प्रिंसेप आहे त उन जेम्स प्रिंसेप बि इन ई उसूल सां पढ़ी आहे ऐं उन इहो ई चयो आहे त भई हिन सां ऑलरेडी जेको आहे ए शामिल आहे। सही। हा। हाणे इहो त थियो। अच्छा, ॿियो कंपोज़िशन जो माना मेथड जेको आहे त कंपोज़िशन कीअं हुअणु खपे। सही। साॼे खां पढ़िजे, खाॿे खां पढ़िजे, हेठां खां मथां कीअं पढ़िजे। ॾिसो उन दौर जा माहिर जेके तमामु वॾा एक्सपर्ट हुआ, अमूमन ईअं थो थिए त असां लेफ्ट खां पढ़ूं था। सही। लेफ्ट खां पढ़ूं था, पर लेफ्ट रुगो को फाइनल सोल्यूशन कोन्हे। लेफ्ट खां पढ़िबो, वरी मथे वञिबो, पोइ वरी हेठि अचिबो, पोइ राइट ते वञिबो करेक्टर पढ़ण। हाणे इहो मिसाल कीअं, जीअं मां तव्हांखे ॾिसो त अगरि पाण ॻाल्हायो त भई माण्हूअ वारो जेको आहे करेक्टर, हा बिल्कुलु, तव्हां शुरूअ खां लीक ॾिसंदोसि त दाल जे विच ते लीक ॾिनल। सही। त असां ब्राहिमी में खणी ईंदासीं त आर थींदी। सही। आर थींदी, आर खे ऑलरेडी जेको आहे सो ए मिलियल आहे, छा थियो रा। वाह। वरी आॾो डी वांगुरु आहे त इहो जेको आहे धा। हाणे छा थियो असां ऑलरेडी मिलियल आहे राधा। अच्छा, वरी हाणे मथे हलिया वियासीं त आर आहे त उहो रा थी वियो, वरी रा थियो, हेठों सीन अथसि त रासा थी वियो। वाह। वरी हेठि तां आयो त उहो आर आहे, हेठों गाफ़ अथसि त उहो थियो रागा। वरी इहो त माना मौसीक़ी जी बि शकिल ठहंदी थी अचे। हा, माना असांजी जेका लिखत आहे उहा तमामु स्ट्रांग लिखत आहे। ज़ाहिर आहे हिन ते महिनत ऐं कमु करण जी ज़रूरत आहे। मां इहो कोन थो चवां मां फाइनल जेको करे छॾियो, ज़ाहिर आहे हिन में कुझु न कुझु थींदी रिफाइन इन में। त वरी जॾहिं आख़िरि में इन करेक्टर जे में वेंदो त धे पहिरियां आहे, रे पोइ आहे, धारा। धारा। वाह वाह, ॾाढी दिलचस्प गुफ़्तगू। अच्छा, आख़िरी असां ॻाल्हि खे ख़तमु कंदासीं। ज़ाहिर आहे तमामु वॾो बहस आहे ऐं जंहिं ते गुज़िरियल आउं सम्झां थो त 150 सालनि खां इन ते कमु हली रहियो आहे। त यकीननि त इहो वॾो कमु आहे ऐं मुख़्तलिफ़ लिखतूं तजवीज़ थियूं आहिनि, हिन महिल ताईं निशानियूं तजवीज़ थियूं आहिनि। पर हीअ ॾाढी दिलचस्प ॻाल्हि आहे त हिकु हिकु निशानी असांजी केतिरनि ई लफ़्ज़नि खे जनमु ॾिए थी। हिकु निशानी में केतिरा ई लफ़्ज़ आहिनि। इहो चई छॾणु
त हिन निशानी मच्छी आहे माना पाणी जो वास्तो आहे त रुॻो एसी ताईं कोन्हे को, इहा तिजारत बि थी सघे थी, ॿिए मुल्क सां तालुक़ बि थी सघे थो, कंहिं ॿिए ॿेट ॾांहुं उहो वञण बि थी सघे थो, त माना मुख़्तलिफ़ निशानियूं हिन में मौजूदु आहिनि। जेकॾहिं सम्झो त असांजी जेकी न साईं आहे मोहन जे दड़े वारी, मुंहिंजे ज़हन में त इहा हिकिड़ी वॾी लेबररी आहे। बहितरीनु, ज़बरदस्त। माना इहे जेके नंढियूं नंढियूं निशानियूं या मोरूं आहिनि, इहे हिकिड़े क़िस्म जा किताब आहिनि, इहे किताब आहिनि नंढड़ा नंढड़ा। हा, इहे मैसेज आहिनि वॾा, ऐं हुननि खे असांखे वधीक पढ़ण जी ज़रूरत आहे। ज़बरदस्त। हाणे इन खे भला आख़िर कहिड़े तरीक़े सां असां नौजवाननि खे ॻंढे सघूं था? साईं ॾिसो, मां जेको मुंहिंजे वस में ॻाल्हि आहे त इहो आहे त जेको कुझु हींअर ताईं तहक़ीक़ात थी आहे उनखे पाण मिली जुली करे ऐं हिकिड़ो नओं माहौल पैदा कयूं, ऐं जेतिरो असांखां थी सघियो आहे उहो असां हिकिड़ो आम कयूं ऐं माण्हुनि ताईं वञे, ऐं जेकी यंग जनरेशन आहे उनजे ज़हन ते असां इहा ॻाल्हि आणियूं त हीअ महज़ ठहियूं निशानियूं न आहिनि, पर हिकिड़ी असांजी मज़बूत लिखत आहे, ऐं उन लिखत ते असांखे जेको कमु करणु खपे, ऐं उहा लिखत भई थोरो ॿारनि खे या नंढनि खे थोरो कन्वे करण जे लाइ त उन लाइ थोरो सपोर्ट ऐं इहो सॼी ॻाल्हि खपे। ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि। मूंखे जॾहिं प्रोफेसर रुस्तम ख़ासकली साहिब सां ॻाल्हायो पिए त इहो ख़्यालु वरी वरी आयो पिए त छो न असांजी कंहिं न कंहिं यूनिवर्सिटी में, कंहिं वॾे इदारे में सिंधू लिखत जो शोबो क़ाइमु कयो वञे, ऐं सिंधू लिखत जो जॾहिं असां शोबो क़ाइमु कंदासीं त तहक़ीक़ जा नवां दर खुलंदा, इन्हनि निशानियुनि में लिकल राज़ अञा वधीक चिटो थींदो, असां दुनिया खे ॿुधाए सघंदासीं त असां केतिरा मुहज़िब हुयासीं। तारीख़ी तौर ते हीउ वतन केॾो शाहूकार रहियो आहे, ऐं हीउ ख़ितो सॼी दुनिया सां केॾे ख़ूबसूरत तरीक़े सां उहे वापारी लंघ हुजनि, उहे समाजी वास्ता हुजनि, उहे सियासी उथल फुथल हुजे, या उहे के ॿियूं मुहिमूं हुजनि, उन्हनि में असां केॾो न दुनिया सां ॻंढियल हुआ आहियूं, ॻंढियल रहिया आहियूं। यकीनन इल्मु रोशनी आहे। लतीफ़ साईं जे हिन बैत सां साईं जा थोरा मञींदे साईं प्रोफेसर रुस्तम ख़ासकली जा लतीफ़ साईं जे हिन बैत सां हिन गुफ़्तगू खे ख़तमु कयां थो त ॾोर मॾियां धार, ॾोरणु घणो ॾाखड़ो, ॾीए खां परे न वञो, ॾीए खां परे वञण में तकलीफ़ थींदी। इल्मु रोशनी आहे, इल्मु ॾीओ आहे। इल्म खां परे वेंदासीं त ऊंदाही असांजे साम्हूं हूंदी, ऊंदाही जहालत आहे। लतीफ़ साईं चए थो त ॾोर मॾियां धार, ॾोरणु घणो ॾाखड़ो, कोड़े लख हज़ार इन ऊंदाहीअ अंधा कया। सदाईं गॾु।